मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जी तासीं इल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ असिस्टेंट कमिश्नर तालका मोरो अज़ीज़ रहमान कालोड़ो अवामी शिकायतुनि जो नोटिस वठंदे तालके मोरो में हद दख़लनि ऐं मोबाइल मार्केट शाही बाज़ार ऐं मेन रोड ते कब्ज़ा माफ़िया संदल माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई करण जी हिदायत कई। स्टैंड माफ़िया रक्षा माफ़िया ऐं दुकानदारनि खे ख़बरदार कियो वियो आहे त उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर तालका मोरो अज़ीज़ रहमान कालोड़ो साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त मूंखे मोरो जे शहरियुनि पारां शिकायतूं मिलियूं आहिनि त मोरो शहर में हद दख़लियूं वधी रहियूं आहिनि ऐं हद दख़लियूं ख़तमु करे अवाम खे रिलीफ फ़राहम करण जा हुकुम पिणु आहिनि। हद दख़लनि सबबि माण्हुनि जो गुज़र सफ़र ट्रैफ़िक जाम ऐं मरीज़ बर वक़्तु अस्पताल न पहुचनि उन्हनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी ऐं खेनि क़ानून मूजिबि सज़ा ॾिनी वेंदी। तालके मोरो जे असिस्टेंट कमिश्नर अज़ीज़ रहमान कालोड़ो वधीक चयो त तालके मोरो जी अवाम जी ख़िदमत करणु ऐं उन्हनि जा जाइज़ मसइला हल करणु मुंहिंजो फ़र्ज़ु आहे, जंहिं लाइ मूंखे शहरियुनि जी सहकार जी ज़रूरत आहे। मोरो शहरी पंहिंजा मसइला ऐं शिकायतूं मुंहिंजे ऑफ़िस में दर्ज कराए सघनि था। संदनि जाइज़ मसइला ऐं शिकायतूं जल्द दूर कयूं वेंदियूं।